दोस्तों जी लतीफ़ ऐं या मंज़ूर मेमण ऐं अव्हांखे पंहिंजे हिन वर्चुअल क्लासरूम में भली कार चवां थो। दोस्तों हीअ अॼु मूं टॉपिक सिलेक्ट कई आहे स्टेटिस्टिक्स जी। स्टेटिस्टिक्स हिकिड़ो इंतिहाई अहम सब्जेक्ट आहे जेको न सिर्फ़ु आर्ट जो सब्जेक्ट आहे, पढ़ायो त आर्ट जी क्लासिस में वेंदो आहे, पर ही साइंस जो वॾो अहम सब्जेक्ट आहे। अहम सब्जेक्टनि में हिकिड़ो सब्जेक्ट आहे शुमारियात, जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे स्टेटिस्टिक्स। इन जी जेका अहमियत आहे स्टेटिस्टिक्स छा खे चइबो आहे ऐं उन जी अहमियत कहिड़ी आहे, इहो तमामु लाज़मी आहे त इन्हनि शयुनि जी ख़बर हुजे त इन जो असांजे आम ज़िंदगी में हिन सब्जेक्ट जो जेको इस्तेमालु आहे उहो किथे थो थिए ऐं उन जी कहिड़ी अहमियत आहे। सो इन सिलसिले में अचो त पहिरियों असां इहो ॾिसूं त स्टेटिस्टिक्स असां छा खे चवंदा आहियूं। सो पहिरियों सभ खां पहिरियों त असां इहो ॾिसूं त what is statistics। स्टेटिस्टिक्स यानी शुमारियात असां चवंदा छा खे आहियूं। हाणे शुमारियात जेका आहे असां इहो जीअं सिंधी लफ़्ज़ खे असां गौर कयूं त इहो आहे शुमार करणु। शुमार माना ॻणप करणु या ॻणप करणु, हिनखे चइबो आहे अददनि जी ॻणप करणु। शुमार करणु यानी अददनि जो शुमार, उन मां ही लफ़्ज़ निकितल आहे शुमारियात यानी ऐदादो शुमार। शुमारियात ऐदादो शुमार, या ॿियो लफ़्ज़ असां यूज़ कंदा आहियूं ऐदादो शुमार, अंग या सिंधी में असां चवंदा आहियूं अंग अखर, इहो बि असां चवंदा आहियूं। सो ही सब्जेक्ट जेको आहे स्टेटिस्टिक्स, इन जी खे सम्झण लाइ पहिरियों इहो त हाणे तव्हां ॾिसो त असां ज़िंदगी में रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में हर को माण्हू को न को फ़ैसिलो कंदो आहे, को न को पसंदि नापसंदि कंदो आहे शयुनि खे, ऐं उन पसंदि ऐं नापसंदि जेको आहे सो असां कहिड़ी बुनियाद ते कंदा आहियूं। छा असां वटि को मुकमल ॼाण हूंदी आहे या मालूमात हूंदी आहे जंहिंजी बुनियाद ते असां को फ़ैसिलो कंदा आहियूं, या असां के फ़ैसिला जेके कंदा आहियूं सो उहे अधूरी ॼाण ते कंदा आहियूं। त तव्हां जॾहिं गौर कंदो त असांखे ख़बर पवंदी त असां जेके फ़ैसिला कंदा आहियूं ज़िंदगीअ में, उहो फ़ैसिलो जेको आहे ज़िंदगी में का शइ तव्हां दुकान तां ख़रीद कयो त उन जी पसंदि नापसंदि खां वेंदे त माण्हू शादी जो रिश्तो कंदो आहे, उन जे पसंदि ऐं नापसंदि खां वेंदे तव्हां ॿी का बि शइ ख़रीद कयो, घर ख़रीद कयो, तव्हां नौकिरी कहिड़ी करणु था चाहियो, या तव्हां कहिड़ी फील्ड में वञणु था चाहियो, डॉक्टरी था पढ़णु चाहियो या इंजीनियरिंग पढ़णु था चाहियो, त इहे सभु जेके बि अहिड़े क़िस्म जूं असांजी रोज़मर्रा ज़िंदगी में जेके चॉइसिस हूंदियूं आहिनि असांजे साम्हूं, ऐं उन्हनि चॉइसिस मां जेके असां फ़ैसिला कंदा आहियूं, उहे आम तौर ते असां वटि का मुकमल मालूमात कोन हूंदी आहे। उहा मालूमात अधूरी मालूमात हूंदी आहे, तंहिंजे करे ज़िंदगी में जेका सो अनसर्टेनिटी माना गैर यकीनी तमामु घणी हूंदी आहे। सो लाइफ जेका आहे सो उहा आहे फुल ऑफ अनसर्टेनिटी। सो इहा अनसर्टेनिटी जेका आहे गैर यकीनी कैफ़ियत, इहा असांजी हर को माण्हू अनसर्टेनिटी में रहंदो आहे टू सम लेवल। सो इहा आम ज़िंदगी में यानी हिकिड़ो निकितो आहे अनसर्टेनिटी हूंदी आहे, माना मुकमल मालूमात असां वटि कोन हूंदी आहे। जेके फ़ैसिला चॉइसिस कंदा आहियूं उहे हूंदा आहिनि ऑन द लेवल ऑफ इनकम्पलीट इंफॉर्मेशन। सो असां वटि असां जेके बि चॉइसिस कंदा आहियूं सो उहे हूंदियूं आहिनि इनकम्पलीट, यानी अणपूरी मालूमात जे आधार ते हूंदा आहिनि। असांखे मुकमल तौर ते हुनजी 100% ख़बर न हूंदी आहे, इनकम्पलीट इंफॉर्मेशन। ऐं इन इनकम्पलीट इंफॉर्मेशन ऐं अनसर्टेनिटी जी मौजूदगी में असां पंहिंजी चॉइसिस कंदा आहियूं। तव्हां कंहिं होटल ते वेंदो, तव्हां ॿिए माण्हू कंहिंखां पुछो हूंदो त फलाणी रेस्टोरेंट ते जेको खाधो सुठो मिले थो या फलाणो डिश सुठो तयारु थियो आहे, त इहे चॉइसिस आहिनि। हाणे इहा असांखे कहिड़ी ख़बर त तव्हां जंहिं रेस्टोरेंट ते वञो था उन रेस्टोरेंट ते तव्हांखे 100% या अश्योरेंस त कोन हूंदी त उते तव्हांखे खाधो सुठो ई मिलंदो। थी सघे थो उते खाधो सुठो मिलंदो हुजे, पर जंहिं ॾींहुं तव्हां वञो उन ॾींहुं ख़बर न आहे त बोरची जेको आहे उहो बोरची आहे या न आहे, उन खाधो पर्टिकुलर सही तयारु कयो आहे न तयारु कयो आहे। पर असां जेके बि अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कंदा आहियूं उन्हनि में अनसर्टेनिटी त पंहिंजी जाइ ते हूंदी आहे।
अॼु मौसम अॼु बारिश पवंदी या न पवंदी तव्हां साईं वञो था काॾे ॿाहिरि त उहो तव्हांखे ख़बर न आहे पर तव्हां अंदाज़नि को बि फ़ैसिलो कंदा आहियूं हाणे असांजो जेको बि फ़ैसिलो हूंदो आहे उहो उनजो बुनियादु हूंदो आहे त असां हिकिड़ो अंदाज़ो लॻाईंदा आहियूं त उहो केतिरो अंदाज़ो सही आहे उन लेवल ते यानी इन खे असां चवंदा आहियूं प्रोबेबिलिटी जी बुनियाद ते त उन जे शइ थियण जा इम्कान केतिरा आहिनि सो असां जेको बि फ़ैसिलो कंदा आहियूं माना असां त हिकिड़ो अनसर्टेनिटी में हूंदा आहियूं ऐं असां जेको डिसीजन वठंदा आहियूं वी मेक डिसीशंस या वी मेक चॉइसिस based on some assumptions यानी कुछ असां उन में फ़र्ज़ कंदा आहियूं उहे assumptions जे बुनियाद ते असां चॉइस कंदा आहियूं उहे assumptions जेके हूंदा आहिनि उन अंदाज़ा जेके हूंदा आहिनि सो उन अंदाज़नि ते असांजी जेको सो मुश्तमिल हूंदी आहे ॻाल्हि या वरी असां यानी उनजो इम्कान ॾिसंदा आहियूं त उनजा वधि में वधि इम्कान कंहिं शइ जे हुजण जा केतिरा आहिनि सो इन इम्कान खे असां चवंदा आहियूं probability असां ॾिसंदा त भई फलाणी शइ बारिश वसण जो केतिरो इम्कान आहे ऐं गाॾी जेका आहे सो टाइम ते ईंदी उन टाइम ते अचण जो केतिरो इम्कान आहे किथे गाॾी ख़राबु त कोन थी वई आहे बस किथे ट्रेन लेट त कोन थी वई आहे त इहे इम्कान जेके आहिनि सो उन सां ॾिसंदा त उन में इम्कान केतिरो आहे हाणे इन असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेके बि शयूं असांजे साम्हूं थियनि थियूं उन्हनि जा इम्कान जेके आहिनि से उहे असां कीअं मालूम कयूं ऐं उन जी बेस ते जेकॾहिं असांखे ख़बर हुजे त हिन फलाणी शइ जो इम्कान 90% आहे माना 100 मां 90% उहा शइ थींदी त जेकॾहिं असां उहो फ़ैसिलो कंदासीं त उहो फ़ैसिलो असांजो दुरुस्ती तक़रीबन हूंदो माना हुन में चांस हुनजे कामयाबु हुअण जा वधि में वधि आहिनि सो स्टेटिस्टिक्स जी हाणे डेफिनेशन असांखे सम्झ में ईंदी जॾहिं हीअ असां सॼो हेॾो तमहीद ॿधीसीं अनसर्टेनिटी जी इनकम्पलीट इंफॉर्मेशन जी ऐं जेके बि असां फ़ैसिला कंदा आहियूं उहे उनजो बुनियादु हूंदो आहे अंदाज़नि ते इम्काननि ते केतिरा इम्कान त हाणे असांखे सम्झ में ईंदो त स्टेटिस्टिक्स जी डेफिनेशन छा आहे त स्टेटिस्टिक्स हाणे असां स्टेटिस्टिक्स जी वस्फ़ इहा बयानु कंदासीं त स्टेटिस्टिक्स जीअं त मां ॿुधायो तव्हांखे त इहो अददनि जो ऐं शुमार खे शुमार करणो हूंदो आहे इन जी हाणे वस्फ़ थींदी जेको असां कुझु हींअर डिस्कस कयोसीं पॉइंटूं त उन जी वस्फ़ इहा थींदी त स्टेटिस्टिक्स is the knowledge of numbers यानी जेके अदद आहिनि बेशुमार अदद उन्हनि जो जेको नॉलेज आहे statistics is the knowledge of numbers that enables us यानी उन नॉलेज मां असांखे असां इन लाइक थियूं to quantify uncertainty to make it precise हाणे हिन मां तव्हांखे इहो सम्झ में अची वेंदो त स्टेटिस्टिक्स अददनि जे उन इल्म खे चइबो आहे जंहिंजे ज़रिए असां छा कयूं असां क्वांटिफाई कयूं अनसर्टेनिटी खे हाणे लाइफ में जीअं असां ॿुधायो त असां जेके बि चॉइसिस कंदा आहियूं उहे सभु बेस्ड हूंदा आहिनि अनसर्टेनिटी ते हाणे हिन अनसर्टेनिटी खे जेकॾहिं असां क्वांटिफाई कयूं क्वांटिफाई जो मतिलबु आहे क्वांटिटी माने इख़्तिलाही लफ़्ज़ क्वांटिटी चइबो आहे अददनि खे क्वांटिटी चइबो आहे अददनि खे त असां अनसर्टेनिटी खे कंहिं बि चॉइस में हीअ जेतिरी बि अनसर्टेनिटी हुजे उन खे जेकॾहिं अददनि जी सूरत में असां ज़ाहिर कयूं त पोइ इन्हनि अंगनि जे मां इहो असांजे लाइ तमामु आसान थी पवंदो त असां उन मां इहो फ़ैसिलो कयूं त उन क्वांटिटी अनसर्टेनिटी जा जेके अदद आहिनि उहे अनसर्टेनिटी 10% आहे या 20% आहे या सम्झो त अनसर्टेनिटी 90% आहे या वरी जेकॾहिं सर्टेनिटी आहे त उहा केतिरी आहे उहा 90% सर्टेनिटी आहे माना हिकिड़ो हूंदो अनसर्टेनिटी हाणे उन अनसर्टेनिटी खे असां क्वांटिफाई कंदासीं त अनसर्टेनिटी कंहिं शइ जी केतिरी आहे
ऐं उन अनसर्टेनिटी खे जॾहिं असां क्वांटिफाई कयोसीं त पोइ असांजे लाइ इहो चॉइस करणु ईज़ी हूंदो, असांखे ख़बर पइजी वेंदी त हीअ 20% आहे 90% इहा शइ थींदी या न थींदी, उन जा इम्कान केतिरा आहिनि, त पोइ असां उन जी बेस ते इहो फ़ैसिलो कंदासीं त हीअ इन में इन शइ जे थियण जा केतिरा इम्कान आहिनि, त असां उहो जेको बि फ़ैसिलो कंदासीं उहो मोस्ट लाइकली हूंदो त उहो असांजे फेवर में हूंदो। सो उहो फ़ैसिलो असांजे फेवर में हूंदो, त इन खे असां चवंदा आहियूं स्टेटिस्टिक्स, अहिड़े नॉलेज खे जेको अनसर्टेनिटी खे क्वांटिफाई करे टू मेक इट प्रिसाइज़, जंहिंसां उहा अनसर्टेनिटी जेका आहे सा हिकिड़ी सम्झो त मुकमल तक़रीबन थी वञे, प्रिसाइज़ थी वञे, बिल्कुलु सही ठीकु ठाक अचे, असांखे अनसर्टेनिटी जो अंदाज़ो थी वञे, त पोइ उन सां असां जेको बि फ़ैसिलो कंदासीं उहो फ़ैसिलो असांजो उन जा नतीजा जेके आहिनि सो उन जे थियण जा इम्कान जेके आहिनि सो चांसिस वधीक हूंदा आहिनि, त इन खे चइबो आहे स्टेटिस्टिक्स। हाणे स्टेटिस्टिक्स में जी जेका अहमियत आहे असांजी आम लाइफ में, हाणे जीअं मिसाल जी ॻाल्हि वैक्सीनेशन आहे, अॼुकल्ह जीअं कोविड जो बि थो हले, त इन कोविड जी जेका वैक्सीनेशन ठाहींदा त उन में कीअं ख़बर पए त केतिरी वैक्सीनेशन उहा असरु कंदड़ आहे, छा उहा 90% इफेक्टिव आहे दवा या उहा 50% इफेक्टिव आहे, केतिरनि मरीज़नि में लॻाइजे, कीअं, त उन मां त हाणे हिकिड़ो त थियो इहो डिज़ीज़ जे लाइ हूंदो आहे त उनजो केतिरो आहे लाइकलीहुड हैपनिंग जो, या को बैक्टीरिया अची था वञनि या माकड़ अची थी वञे जेका फसलनि खे तबाह कंदी आहे, त उन खे माकड़ खे ख़तमु करण जे लाइ जेके दवाऊं इस्तेमालु थियनि उन्हनि जो जेको हूंदी आहे सर्टेनिटी, माना उन्हनि जी केतिरी अनसर्टेनिटी आहे या केतिरी इफेक्टिवनेस आहे, सो इहे लफ़्ज़ जेके आहिनि सो शयुनि जा आहिनि इफेक्टिवनेस खे मालूम करण लाइ, इफेक्टिवनेस माना का बि शइ माना केतिरो जेको आहे असरु ॾेखारे थी उहा शइ, त इहे अनसर्टेनिटीज़ खे क्वांटिफाई करे ऐं उन मां असां इहे नतीजा हासिलु कंदा आहियूं ऐं पंहिंजूं जेके चॉइसिस मेक कंदा आहियूं, अहिड़े इल्म खे असां चवंदा आहियूं स्टेटिस्टिक्स। अहिड़े नमूने सां समाजियात में जॾहिं असां वेंदासीं त समाजियात में ॾिसंदासीं केतिरा पॉपुलेशन केतिरी आहे, केतिरा माण्हू पैदा थियनि था, केतिरा माण्हू फोत थी था वञनि, ऐं उन जे जेको असां वटि अंग अखर हूंदा उन्हनि जा त केतिरे नमूने सां ऐं केतिरे अरसे में केतिरा एक्सीडेंट था थियनि, केतिरा माण्हू केतिरा मरीज़ जेके पेशेंट्स किथे वञनि था, त उहे जॾहिं असां उन्हनि सभिनी शयुनि खे क्वांटिफाई कंदासीं त असांजे लाइ इहो सवलो थी पवंदो त असां कंहिं बि शइ जा प्लानिंग करे सघूं, पंहिंजे रिसोर्सिस जी प्लानिंग करे सघूं, डेवलपमेंट जा प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि जी प्लानिंग करे सघूं। सो स्टेटिस्टिक्स जो तमामु वॾी अहमियत आहे। त हाणे हिते असां लिखूं था, त हाणे हिते इहा डेफिनेशन त हिन जी वस्फ़ थी वई, त वस्फ़ छा चइबो, हाणे हिन जी इम्पोर्टेंस जेका आहे असां लिखूं था त इम्पोर्टेंस ऑफ स्टेटिस्टिक्स। त हाणे हिन शुमारियात जी जेका अहमियत आहे असांजी रोज़मर्रा ज़िंदगी में उहा कहिड़ी आहे, स्टेटिस्टिक्स सां छा कंदा आहियूं असां। हाणे हिन जी अहमियत इहा आहे, जीअं असां डिस्कस कयोसीं, हिकिड़ो त इहो त इन जे लाइ असां की स्टेटिस्टिक्स जे ज़रिए असां वी कैन मेक अ बेटर प्लानिंग ऑफ रिसोर्सिस। हाणे जॾहिं इहो असां वटि अंग अखर हूंदा त असां वटि केतिरा रिसोर्सिस आहिनि, असांजा नेचुरल रिसोर्सिस केतिरा आहिनि, असां वटि मिसाल ॻाल्हि आबी ज़ख़ीरा केतिरा आहिनि, असां वटि ज़मीन केतिरी आहे, असां वटि पॉपुलेशन केतिरी आहे, त माना उन्हनि जे लाइ जेके असांजा रिसोर्सिस आहिनि, असांजो पाणी केतिरो आहे, असां वटि खाधो अनाज केतिरो आहे, ऐं असां वटि मदनियात केतिरी आहे, असां वटि कोयलो केतिरो आहे, असां वटि ऑयल ऐं गैस केतिरी आहे, त इहे जेके बि रिसोर्सिस आहिनि, हिकिड़ो त उन्हनि जी बेटर प्लानिंग ऑफ रिसोर्सिस में असांखे स्टेटिस्टिक्स जी मदद कंदी आहे। ऐं ॿियो वरी असांजे लाइ जेका आहे सो बेटर प्लानिंग हूंदी आहे फॉर बेटर टाउन प्लानिंग, बेटर टाउन प्लानिंग, त शहरनि जी जेका प्लानिंग कबी आहे त उन में ख़बर पवंदी केतिरी हिते पॉपुलेशन केतिरी आहे, शहरनि जा जेके हॉस्पिटल्स जीअं आहिनि उनजी ख़बर पए केतिरियूं हॉस्पिटल्स जी ज़रूरत आहे, केतिरनि स्कूलनि जी ज़रूरत पवंदी आहे टाउन खे, पॉपुलेशन केतिरी आहे, ट्रैफिक कंट्रोल कीअं कजे, त इन्हनि जे सभिनी शयुनि जी हर हिकु शइ जी जॾहिं असां वटि स्टेटिस्टिक्स हूंदी त असां इहे बेटर प्लानिंग करे सघंदासीं, ऐं असां उनखे बेटर मैनेजमेंट जेको आहे, जॾहिं बेटर प्लानिंग हूंदी त असां पोइ वरी बेटर मैनेजमेंट असां करे सघंदासीं उन्हनि शयुनि खे। बेटर मैनेजमेंट में असांखे इहा हेल्प थी करे, ऐं अहिड़े नमूने सां जेकॾहिं डिज़ीज़िस वग़ैरह आहिनि
त उनखे असां कीअं कंट्रोल कयूं त उनजे लाइ हूंदो आहे बेटर कंट्रोल असां उनजो करे सघंदासीं त इहे स्टेटिस्टिक्स में इहे इन जूं चंद इम्पोर्टेंस मां हिते लिखियूं आहिनि त इहा स्टेटिस्टिक्स इहा इम्पोर्टेंस आहे हाणे इन खे असां इहे शयूं जेके स्टेटिस्टिक्स में इहे जेके असां डिसीशन्स वठंदा आहियूं जेकॾहिं उनखे क्वांटिफाई कंदा आहियूं त क्वांटिफाई कीअं कंदा आहियूं उनजे लाइ कहिड़ा स्टेप्स आहिनि त उनजी बेस ते असां त मेजर जेके आहिनि से स्टेटिस्टिक्स जा 3 स्टेप्स हूंदा आहिनि सो हाणे अचूं था त स्टेटिस्टिक्स जा जेके हूंदा आहिनि सो उन स्टेटिस्टिक्स जो इल्मु जेको आहे वसि असां बयानु कईसीं त हाणे उन में असां उहे जेको क्वांटिफाई कंदा आहियूं शयूं अनसर्टेनिटी खे त उन जा जेके आहिनि सो 3 स्टेप्स हूंदा आहिनि यानी 3 स्टेप्स हाणे 3 स्टेप्स उहे कहिड़ा हूंदा आहिनि नंबर 1 उनखे असां चवंदा आहियूं डेटा एनालिसिस त जेका असां वटि डेटा हुजे उनखे असां एनालाइज़ कयूं उन चंड छाण कयूं उन छेद कयूं डेटा एनालिसिस हाणे हिन डेटा एनालिसिस में जेके शयूं अची थियूं वञनि उहे अची थियूं वञनि त पहिरीं त डेटा एनालिसिस असां तॾहिं कंदासीं जॾहिं असां वटि पहिरीं डेटा गैदर कयूं पहिरीं त असां वटि डेटा हुजे न डेटा गैदरिंग त पहिरियों प्रोसेस पहिरें स्टेप सभ खां इहे ॾुखे में ॾुखियो हूंदो आहे वॾो लेबोरियस हिन में तमामु घणी जफ़ाकशी करणी पवंदी आहे त ही पहिरीं हूंदी आहे डेटा गैदरिंग जीअं तव्हां ॾिठो हूंदो आदमशुमारी में केॾी डोर टू डोर वञी ऐं माण्हुनि जी जेका हुते आबादी आहे उन आबादी में हर हिकु घर जा जेके भाती आहिनि केतिरा आहिनि घणा मेंबर आहिनि मर्द केतिरा आहिनि औरतूं केतिरियूं आहिनि ॿार केतिरा आहिनि उन सॼी जेका इंफॉर्मेशन कलेक्ट करणी हूंदी आहे इहा हूंदी आहे डेटा गैदरिंग ऐं उन खां पोइ जॾहिं इहा डेटा गैदर थी वेंदी आहे त पोइ वरी नेक्स्ट स्टेप हूंदो आहे त उन डेटा खे असां डिस्प्ले कयूं यानी डिस्प्ले डेटा हाणे उहा जेका डेटा सां गॾु थी वई हाणे उनखे वरी अहिड़े नमूने सां असां प्रेज़ेंट कयूं उनखे ठाहियूं तरतीब ॾेई ऐं उनखे साम्हूं रखूं त जीअं असांखे ख़बर पए त उन इंफॉर्मेशन कहिड़ी कहिड़ी इंफॉर्मेशन की आहे ऐं उन खां पोइ उन डिस्प्ले करण खां पोइ हाणे उनखे तरतीब ॾेई ऐं उन खां पोइ वरी असां उनखे कंदा आहियूं समराइज़ पोइ वरी उनजो असां हिकिड़ी समरी ठाहींदा आहियूं त जंहिंमां उन सॼो तथ्य निकिरी वञे त ही डेटा हुई हुन में जेके की पॉइंट्स हुयूं उहे नोट करे उनखे समराइज़ त इहो सॼो जेको प्रोसेस आहे इन खे असां चवंदा आहियूं डेटा एनालिसिस इन सॼे प्रोसेस खे डेटा गैदरिंग उन खां पोइ डिस्प्ले ऑफ डेटा उन खां पोइ समराइज़ त ही तमामु हिकु एफर्ट वारो कमु आहे हिन में तमामु वॾी महिनत दरकार हूंदी आहे इन खां पोइ जॾहिं हीउ सॼो समराइज़ थी वञे उन खां पोइ असां हुनजो कंदा आहियूं डेटा एनालिसिस ऐं डेटा एनालिसिस खां पोइ जेको नेक्स्ट स्टेप हूंदो आहे इनवॉल्व हूंदो आहे उहो हूंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं प्रोबेबिलिटी त हाणे जॾहिं असां डेटा समराइज़ करे छॾीसीं त उन खां पोइ उनजो ॾिसंदासीं त उन डेटा मां असां इहो मालूम कंदासीं त उहे शयूं जेके असांखे घुर्बल आहिनि उनजी प्रोबेबिलिटी केतिरी आहे यानी जेको बि शइ असां ॾिसूं उनजो लाइकलीहुड प्रोबेबिलिटी जो मतिलबु आहे त लाइकलीहुड केतिरो आहे प्रोबेबिलिटी मीन्स व्हाट इज द लाइकलीहुड यानी इम्कान लाइकलीहुड त उन शइ जा जेके आहिनि से कंहिं बि शइ जा जेको असांखे घुर्बल आहे उनजा इम्कान केतिरा आहिनि त इहा उनजी प्रोबेबिलिटी असां मालूम कंदा आहियूं ऐं उन मां पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त उहो 90% प्रोबेबिलिटी आहे त उहो कमु कजे या न कजे त जंहिंजी वधि में वधि प्रोबेबिलिटी हूंदी त उनखे असां चवंदासीं त इहो लाज़मी कमु थींदो तंहिंजे करे असां उनजी प्रोबेबिलिटी कंदा प्रोबेबिलिटी खां पोइ वरी जेको आख़िरी स्टेप हूंदो आहे हाणे जॾहिं असांखे प्रोबेबिलिटी जी ख़बर पइजी वई त फर्ज़ कयो त कंहिं शइ जी प्रोबेबिलिटी 10% आहे हिकिड़ी शइ जी प्रोबेबिलिटी आहे फर्ज़ कयो 50% आहे हिकिड़ी वरी अहिड़ी शइ जंहिंजो चांस जेके आहिनि से 70% थियण जा चांस आहिनि त इहे जॾहिं प्रोबेबिलिटीज़ ही हाणे अंगनि जी सूरत में असांजे साम्हूं अची वियूं त पोइ जेको टियों स्टेप फाइनल हूंदो उहो हूंदो स्टेटिस्टिकल चइबो आहे स्टेटिस्टिकल इन्फ्रेंस इहो आहे टियों लास्ट स्टेप आहे स्टेटिस्टिकल इन्फ्रेंस इन्फ्रेंस मतिलबु हाणे उन शुमारियात मां को नतीजो या फ़ैसिलो अख़ज़ करणु यानी शुमारियात मां
माना को बि नतीजो अख़ज़ करणु उनखे चइबो आहे इन्फ्रेंस। त हाणे जॾहिं इहे शयूं असांजे साम्हूं अची वियूं, क्वांटिफाई थी वियूं शयूं, हे क्वांटिफाई थी वियूं, पहिरें डेटा गैदर करे आयासीं, डिस्प्ले कयासीं, समराइज़ कयोसीं, उन खां पोइ उन नंबरनि खे असां मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में विराए उनखे असां हर कैटेगरीज़ खे कुझु नंबर्स ॾींदासीं त हिन जा ही वैल्यूज़ आहिनि। हाणे इन्हनि नंबर्स मां वैल्यूज़ मां पोइ असां ही नतीजा कढंदा आहियूं त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कहिड़ा स्टेप्स वठिजनि, उहे असांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदा। सो इहो हूंदो आहे स्टेटिस्टिकल इन्फ्रेंस असां उनखे चवंदा आहियूं। सो इहे टे मेजर स्टेप्स हूंदा आहिनि कंहिं बि स्टेटिस्टिक्स खे जे नॉलेज खे पंहिंजे फ़ाइदे लाइ इस्तेमालु करण लाइ। सो हिन में इहे टे स्टेप्स इन्वॉल्व आहिनि। हाणे हिन में पोइ कहिड़ी कहिड़ी मैथमेटिक्स अॻिते इन्वॉल्व थिए थी, डेटा जेका गैदर कहिड़े नमूने सां कंदा आहियूं, उनजा कहिड़ा तरीक़ेकार हूंदा आहिनि, कहिड़ा सैंपल्स खणिबा आहिनि, केॾो वॾो सैंपल हुजे, जोग्राफिकल कंडीशंस कहिड़ियूं हुजनि। हाणे इहो डिटेल असां वरी पोइ अॻिते ईंदड़ वीडियो लेक्चर्स में कंदासीं त डेटा गैदर कीअं कबी आहे, उनजी जेका डेटा कलेक्ट कईसीं उहा केतिरी कारगर आहे। ईअं न आहे हिकिड़ी फुज़ूल डेटा असां वटि आई आहे ऐं ग़लति डेटा हुजे त उहो असांजो जेको सॼो एनालिसिस थींदो उहो सॼो ग़लति थी वेंदो। अने मां पोइ जेका असां प्रोबेबिलिटी कढंदासीं सा ग़लति थी वेंदी। सो हिते हाणे हिननि स्टेप्स में खां पोइ ही जेको प्रोबेबिलिटी आहे, हिन में पोइ जेके मैथमेटिकल लॉज आहिनि, मैथमेटिकल इक्वेशन्स आहिनि, जंहिंमें कैलकुलस बि आहे, जंहिंमें एडवांस कैलकुलस आहे, उनजा मेथड्स इस्तेमालु थींदा आहिनि ऐं हिन में ॿिया काफ़ी सारा एग्ज़ाम्पल्स असां अॻिते हली डिस्कस कंदासीं त इहा असांखे कीअं ख़बर पवंदी आहे त कंहिं शइ जी केतिरी प्रोबेबिलिटी आहे, ऐं पोइ ही हिन मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा नतीजा हासिलु कंदा आहियूं। त अॼु जे दौर में ही स्टेटिस्टिक्स जो शुमार न सिर्फ़ु इंजीनियरिंग में हूंदो आहे, पर हर इकोनॉमिक स्टडी में स्टेटिस्टिक्स जो जी अहमियत हूंदी आहे। माना को बि इकोनॉमिकल डिसीशन कंहिं बि कंट्री में, उहो बिज़नेस जो हुजे या कंहिं इकोनॉमी जो हुजे, कहिड़ो बि डिसीशन हुजे, या इवन जेकॾहिं रॉकेट बि मथे लॉन्च कबो आहे त उन में वेदर जी डेटा जेका हूंदी आहे, उन डेटा खे एनालाइज़ कबो आहे, उनजी प्रोबेबिलिटी ॾिसबी आहे त अॼु वेदर केतिरी सही आहे या न आहे, ऐं उन रॉकेट खे लॉन्च कजे या न कजे, त उहे सभु डिसीशन्स हूंदा आहिनि बेस्ड ऑन द प्रोबेबिलिटी। सो इहा स्टेटिस्टिक्स जो रोल जेको आहे सो असांजी ज़िंदगी में तमामु अहम ऐं वॾे में वॾो रोल आहे, ऐं असांखे इहा नॉलेज हुअणु घुरिजे त स्टेटिस्टिक्स असां छा खे चवंदा आहियूं, ऐं स्टेटिस्टिक्स जा जो मां चाहियां थो त असांजे सिंधी जेके असांजा स्टूडेंट्स आहिनि, जेके BA MA पास करे था अचनि, या इंजीनियरिंग जा स्टूडेंट्स या मेडिकल साइंस जा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खे ही सब्जेक्ट पढ़णु घुरिजे, सिखणु घुरिजे, ऐं हिन सां ई इहा सॼी ख़बर पवंदी आहे, इवन डिज़ीज़ जी ख़बर हूंदी आहे त कहिड़ी बीमारी जी जेको लाइकलीहुड केतिरो आहे। त हिन जो स्टेटिस्टिक्स जो शुमार इंसानी ज़िंदगी जे हर शोबे सां थिए थो, ऐं हिन जी इम्पोर्टेंस तमामु वॾी आहे ॿियनि सब्जेक्टनि वांगुरु। तंहिंजे करे हिन सब्जेक्ट खे पढ़ण जे लाइ तव्हांखे मैथमेटिक्स पढ़णी पवंदी, तव्हांखे कैलकुलस बि सिखणो पवंदो, ऐं उन खां पोइ अॻिते हली असां हिन जा ॿिया मैथमेटिकल इक्वेशन्स वग़ैरह ॾिसंदासीं त उनखे कीअं असां डेटा खे एनालाइज़ करण जा कहिड़ा टूल्स आहिनि, कीअं डेटा एनालाइज़ कबी आहे, ऐं उनखे कीअं रीड कबो आहे, उन मां नतीजा कीअं कढिबा आहिनि। ईअं त कोन्हे त ख़ाली नंबर पियल हुजनि त असां चऊं था भई हिन 70% हाणे इहो असांखे फ़ैसिलो करणु घुरिजे, न, इन में स्टेटिस्टिकल्स जा तरीक़ेकार हूंदा आहिनि त कीअं कहिड़े नमूने सां उन मां नतीजा कीअं अख़ज़ कजनि। सो अॼु जे लाइ इहो एतिरो, ऐं उमेद पाण वरी जेको आहे ॿिए लेक्चर में अॻिते हली इनखे फर्दर इन सब्जेक्ट खे बि डिस्कस कंदासीं। सो पाण वठंदो इजाज़त। GSN GL